वसीम पोइ तू ॿुधाए त मां छा कयां? मूं वटि हिकिड़ो ई त रस्तो आहे जेको सिर्फ़ तो ताईं मूंखे वठी थो वञे। ॾिसो, तव्हांजी ऐं मुंहिंजी सोच में इहो ई फ़र्क़ु आहे। इंसान जे साम्हूं हिकु न पर कई रस्ता हूंदा आहिनि, बस ज़रूरत उन्हनि खे ॻोल्हण जी हूंदी आहे। रस्ता भले खोड़ सारा हुजनि, पर मंज़िल त सिर्फ़ हिकिड़ी हूंदी आहे न। ऐं मुंहिंजी मंज़िल सिर्फ़ तूं आई वसीम, सिर्फ़ तूं। पर इहो कीअं थो थी सघे? असां त हिक ॿिए खे अञा चङी तरह ॼाणियूं बि नथा। ऐं इहो कीअं थो थी सघे त एतिरे घटि वक़्त में को इंसान ॿिए इंसान खे एतिरो चाहण लॻे? वसीम, मां आम इंसान न आहियां, मां मायरा आहियां। मायरा।